मां तव्हां जे हुजूर में खणी आयो हां हे मच्छी पैसनि ते वरिती अथमि शहर बाज़ार में ख़रीद करे आयो हां हाणे हिनखे पाण नथी लॻे तव्हां अल्लाह जा रसूल आहियो हिन खां पुछा कयो हिन खां पुछो त छा मसालो आहे छा हक़ीक़त आहे छा सबब आहे सरकार फरमाए त हो सहाबी मच्छीअ खे ॿाहिरि कढ ॿाहिरि निकिर साईं फरमाए त हो मच्छी सुभान उन मच्छी अल्लाह खे अर्ज़ कयो मौला अॼु मूंखे ॻाल्हाइण जी ताक़त ॾे त मां हसनैन करीमे जे नाले खे जवाब ॾियां हाय सुभान अल्लाह मच्छी ॻाल्हायो या रसूल अल्लाह ओ मुंहिंजा महबूब मुंहिंजा दिलबर असांजो दरिया समंदरनि सां वासो हूंदो आहे दरिया जे अंदरि समंदरनि ते असां घुमंदा आहियूं या रसूल अल्लाह तव्हांजे ग़ुलामनि में हिकिड़ो ग़ुलाम दरिया जे किनारे तां सफ़र कंदो पियो अचे उनजी ज़बान ते दुरूद शरीफ़ दुरूद पियो पढ़े मां ॿाहिरि मुठी कढी पाणीअ खां तो मुस्तफ़ा जो दुरूद पई ॿुधा तुझो गुलाम तुझो आका गुलाम तुझो परवानो दरिया जे किनारे ते हले तो सफर करे तो सैर करे तो ओ मुंहिंजा आका मुंहिंजा महबूब तुझे मथां दुरूद पियो पढ़े मां ॿाहिरि मूंखे ॾाढो लुत्फ़ आयो ॾाढो मज़ो आयो उन दरिया जे पाणीअ मां मुठी करे तुझे आशिक़ जो दुरूद पई ॿुधा जेसि ताईं दुरूद पढ़े तो तेसि ताईं मां पई दुरूद ॿुधा सरकार फरमाए था जेको दुरूद ॿुधण वारो पढ़ण वारो हूंदो उनखे ॿाहिरि साड़ींदी अरे ही मच्छी आहे जेका ॿाहिरि नथी साड़े जेका दुरूद थी ॿुधे पर जेको दुरूद पढ़ण वारो आहे उनखे ॿाहिरि कीअं साड़ींदी हे मच्छी आहे इंसान जी ख़ुराक आहे दलाइल नबूवत जे अंदरि बुज़ुर्गाने दीन फरमाइनि था त मदीने जे साईं फरमायो त हाणे हिनखे पाणीअ जे हवाले करे हिनखे चवनि हे त दुनिया जी बाहि न साड़ींदसि पर हशर क़यामत वारी बाहि बि हिन मच्छीअ खे न साड़ींदी अरे जेका मच्छी दुरूद ॿुधण वारी आहे जंहिंखे दुनिया जी बाहि नथी साड़े पर जेको महबूब जे मथां दुरूद सलाम पढ़े उनखे बाहि छा कंदी चरिया तूं पंहिंजे यार सां लव लाए त ॾिस दिलबर हबीब सां मोहबत करे त ॾिस दिलबर जा ग़ुलाम हे असांजा दुरूद रोज़े अवतार में हुनजे ख़िज़रा वारो मदीने जो साईं अॼु बि ॿुधे ॿुधे थो या नथो ॿुधे मदीने जा साईं मेराज ते विया किथे मेराज शरीफ ते वो सरकार फरमाए था मां जन्नतुल मावा जे अंदर मौजूद हुस इंत सिदरतल मुंतहा इंतहा जन्नतुल मावा जे अंदर मां मौजूद हुस ओट पे मुझे कन्न ते हिकिड़ो आवाज़ पहुतो मां जिब्रील खां पुछो जिब्रील इहो केतिरो आवाज़ आहे अर्ज़ कई या रसूल अल्लाह इहे तव्हांजे ग़ुलाम हज़रत बिलाल जे क़दमनि जो आवाज़ आहे अरे बिलाल किथे हो आसमान जो न है का अरे जमीन ते या अल्लामा फखरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैह तफसीर कबीर में लिखियो आहे हे जेको तव्हां आसमान ॾिसो था इहो 500 साल जो पंधु आहे उन खां पोइ ॿीणो मुसाफ़त आहे उन खां पोइ टीणो पंधु आहे 7 आसमान सिदरा लोहो कलम महफूज़ उन खां पोइ इंद सिदरतल मुंतहा इंतहा जन्नतुल मावा जन्नतुल मावा में हसनैन करीमे जे नाला मौजूद आहे उते मदीने जे साईं हज़रत बिलाल जे क़दमनि जो आवाज़ ॿुधो अरे बिलाल मथे न हेठि ज़मीन ते हो जे बिलाल जा क़दम जा आवाज़ मदीने जो साईं आसमान ते ॿुधी सघे थो त रहमानी मंदिर वारनि जा आवाज़ मदीने में छो नथो ॿुधी सघे सल्लल्लाहु साईं जो मेराज करे आया
بلال کا پوچھتا بلال جی مجھا سے ایک خبر کیڑو عمل کندو ہی جو تجھے قدم نجا آواز ماں جنت الماوا میں پیو تھا سبحان اللہ عرض کی سائیں ماں کما جو غلام ہاں نوکر ہاں پانی مار ہاں جو تموں میں عمل کونے پر تجھے متا 24 کلاک جے کوئی ٹیم ملے دعا تو دل پر جے متا درود شریف پڑھا کیا پڑھا دو ہاں درود شریف پڑھا دو ہاں سبحان اللہ اسا تو جو مدینے جو سائیں زندہ نبی آئے نا دانے گنا آیا تو نبی آئے ہائے ہائے او تو زندہ ہے واللہ تو زندہ ہے واللہ میرے چشم عالم سے چھپ جانے والے چمک تجھ سے پاتے آئے سب پانے والے میرا دل بھی چمکا تیرے چمکانے والے وہی بکری بجا غلام مکھے بیٹھو مولوی جوید کہا جو نبی کی زندہ ہوا سمجھو تھا لائنا سمجھو تھا مکھے بیٹھو کہا جو نبی مولوی مکھے بیٹھو مولوی کہا جو نبی کی زندہ ہوا